मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, अॼु हिकु इंतहाई दिल दुखोईंदड़ हक़ीक़त तव्हां सां पेश करण लाइ वञी रहियो आहियां। मूंखे मारवी हॉस्टल सिंध यूनिवर्सिटी खां हिकु कॉल आई, जंहिंमें हिकु मुंहिंजी भेण मूंसां मुखातिब थींदे मूंखे चयो त मुंहिंजो राज़, मुंहिंजो नालो, मुंहिंजी ज़ात, कहिड़े डिपार्टमेंट में पढ़ंदी आहियां, इहे सभई हक़ीक़तूं तव्हां सां डिस्क्लोज़ न आहिनि करणियूं। ऐं जेको कुझु तव्हां सां डिस्क्लोज़ करियां थी, इहो थी कयां त सिंध अख़लाक़ी तौर ते जेका तबाही ऐं बर्बादी जे किनारे ते हाणे पहुची चुकी आहे, इल्मु त अॻ में ई बर्बादी ऐं तबाही जो महवर ऐं मर्कज़ ऐं मंज़र जेको पेश करे रहियो हुयो, इहो सॼी दुनिया ॾिसी रही हुई त सिंध यूनिवर्सिटी जेका मादर इल्मी ऐं जंहिंजा शागिर्द सॼी दुनिया में रहनि था, उनजो कहिड़ो मक़ाम हुयो। जॾहिं इल्मु खसियो वियो त हींअर उनजी अख़लाक़ियात बि खसी वई आहे। पाण मारवी हॉस्टल में रहंदड़ आहे, पाण अखियुनि में ॻोढ़ा आणींदे हिकु धीमे आवाज़ सां मूंसां मुखातिब थींदे चयईं त मारवी हॉस्टल में 3,60,000 रुपए जी हर महीने में आइस पहुचंदी आहे। ऐं उहा आइस 3,60,000 रुपए जी जेका पहुचंदी आहे, हिकु नक़ीबुल्ला नाले पठान आहे जेको पहुचाईंदो आहे। ऐं उते बग़ैर कंहिं नाले वठण स्टूडेंट जे ॿुधाईं त फ़लाणी स्टूडेंट इहो पेमेंट करे 3,60,000 रुपया आइस ख़रीद कंदी आहे ऐं उन खां पोइ पंहिंजे मारवी हॉस्टल में जेके आइस वापराईंदड़ छोकिरियूं आहिनि, स्टूडेंट्स, उहे उन खां ख़रीद कंदियूं आहिनि। ऐं प्लस सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में जेकी हॉस्टल्स ठहियल आहिनि गर्ल्स जूं, उहे बि शागिर्दियाणियूं उते ईंदियूं आहिनि ऐं उहे उतां आइस ख़रीद करे वेंदियूं आहिनि। सोसाइटीज़ एक्ट तहत इहो तय थियल आहे त कंहिं बि सोसाइटी में रेजिडेंशियल एरिया में का बि हॉस्टल कोन ठहंदी। कमर्शियल एरिया में गर्ल्स हॉस्टल ठही सघे थी, पर तव्हां वञी विज़िट करियो त सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरे में केतिरियूं हॉस्टलूं ठहियल आहिनि जेकी मुकमिल तौर ते ॾोहनि जो मर्कज़ बणिजी चुकियूं आहिनि। अबो अमड़ ॿाहिरि असांजे नियाणियुनि खे मोकिलनि था त सिंध यूनिवर्सिटी मां आला तालीम हासिलु करे वापसि वरंदियूं, पर हिते अख़लाक़ी इन्हितात में ईअं मुब्तला थी वञनि थियूं असांजूं नियाणियूं जो उन्हनि जो मुक़दर, उन्हनि जो मुस्तक़बिल ऊंधा थो नज़र अचे। उन नियाणी ॿुधायो त राति जो जॾहिं लेट अवर्स थींदा आहिनि, देरि सां उहे छोकिरियूं जेके आइस जे नशे में मुब्तला आहिनि ऐं उन जूं आदी आहिनि, उहे नशो वापराइणु शुरू कंदियूं आहिनि। राति जो 3 बजे 4 बजे ताईं उन्हनि जो इहो नशो हलंदो आहे। अॼु मां सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर, रजिस्ट्रार, प्रोवोस्ट, DIG हैदराबाद, SSP सभिनी खां मुतालबो थो कयां ऐं गवर्नर सिंध खां मुतालबो थो कयां, वज़ीर आला सिंध खां मुतालबो थो करियां त तव्हांजा इदारा सिंध यूनिवर्सिटी जहिड़ो मुक़दस इदारो जंहिंमें लखें शागिर्द अल्लामा काज़ी जी तयारु कयल यूनिवर्सिटी जेका सॼी दुनिया में हिकिड़ो मिसाल हुई, उन जा स्टूडेंट सो बि गर्ल्स में आइस जहिड़े मोहलिक ऐं मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी चुका आहिनि। हॉस्टल जो प्रोवोस्ट ख़ामोश, रजिस्ट्रार ख़ामोश, वाइस चांसलर ख़ामोश। छो तव्हां ख़ामोश आहियो? रुगो करप्शन करण में मुब्तला आहियो, पैसनि गॾु करण में मुब्तला आहियो। तव्हांजूं नियाणियूं, तव्हांजा बच्चा, हिन धरती जा बच्चा, मारवी हॉस्टल में रहंदड़ बच्चा, उहे
तव्हांजी धरती जूं ॼायूं आहिनि उनजो तहफ़ुज़ करणु तव्हांजे मथां ईअं फ़र्ज़ु आहे जीअं तव्हां पंहिंजे बचनि जो तहफ़ुज़ कंदा आहियो। पर बदकिस्मती इहा थी सम्झिजे त हितां जो SP, हितां जो DIG, हितां जो वाइस चांसलर, हितां जो सिंध यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार, प्रोवोस्ट कॾहिं चेकिंग जे लाइ विया आहियो। वार्डन खे इहा ज़िमेवारी ॾिनी अथव त जेका रजिस्टर तव्हांजो मेंटेनेंस जो आहे उनजी पोज़ीशन छा आहे। केतिरियूं छोकिरियूं पंहिंजे कमरनि में नशो थियूं कनि ऐं नशो इहो वापसि ॿाहिरां अंदरि कीअं थो दाख़िल थिए, आइस कीअं थी पचे, कंहिंजे थेले में थी पचे। उहो थेले वारो छा दरवाज़े ते मिलंदड़ रहंदड़ ड्यूटी ते ऐं अमले सां मुलविस आहे, या उनखे पेमेंट थो करे या उनखे ख़र्ची थो कराए, उनखां पोइ तव्हांजी आइस अंदरि पचे थी। मां वाइस चांसलर, रजिस्ट्रार, प्रोवोस्ट, DIG हैदराबाद, SSP उन सभिनी खां मुतालबो थो करियां त तव्हां इंक्वायरी करियो ऐं मासूम बचनि खे आइस जहिड़े मोहलिक मर्ज़ खां बचायो त असांजूं नियाणियूं जेकॾहिं बचंदियूं त सिंध बचंदी। तव्हां ई असांजे मथां इहो फ़र्ज़ु थो आहे हिते। महिरबानी साथियो।